अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अज़ीज़ सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। जे सिंधी मुतहद थी पिया त इन्हनि खे इंशाल्लाह फेल कंदासूं। सिंध जा ॿिया माण्हू बि पंहिंजे गादीअ जे हंधि अची हिते सेटल थियनि ऐं पंहिंजे शहर खे बचाइनि। सिंध जी पॉलिटिकल पार्टीज़ हिन मामले ते गॾु आहिनि। सिंध जे न्याणियुनि सां सॼी सिंध गॾु आहे। तंहिं करे मुंहिंजे दिमाग़ मां मगी कढी छॾियो त तव्हीं सम्झंदव सिंधियुनि खे मोटण हणंदो, सिंधी माट करे वेठा सिंधी तव्हांजो सॼो अचणु वञणु बंदि करे छॾींदा। जेके मस सिंधी माण्हू कराची में आबाद थिया आहिनि उन्हनि खे उहे साधु थी आहिनि, मिली करे ख़ौफ़ज़दा कनि पिया। सिंधी क़ौम कराची में को बि गोठ रहण कान्हे। कराची के अब्दुल्ला शाह गाजी गोट के ई बिला के डाहण औरतों ने ॿारनि ते पुलिस तशद्दुद खिलाफ क़ौम परस्त तंजीमुनि जे एहतजाजी रैली। SUP के सदर ज़ैन शाह ऐं क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी अगवान अयाज़ लतीफ़ पलीजो जी अगवानी में मारूड़ा गोट का गाजी गोट ताईं एहतजाजी रैली कढी वई। जमायत इस्लामी अगवान मौलाना असदुल्ला भुट्टो ऐं शाइर महर डिबाई समेत सियासी समाजी अगवाननि, कारकुननि, कलम धाणीनि ऐं फनकारनि वॾे अंग में रैली में शिरकत कई। अगवाननि मुतालबो कयो आहे त सिंधी गोठनि खे डाहण वारो सिलसिलो फौरी तौर बंदि कयो वञे। गाजी गोठ डाहण खिलाफ नवाब शाह, गोलारची ऐं फ़कीराबाद में बि एहतजाज। मुल्क में नंढे दुकानदार का माहवार 3001 लाख रुपयनि जो बिजली बिल भरींदड़ दुकानदार का 10,000 रुपया टैक्स उगाड़ण जो ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त हर नंढे दुकानदार के 3000 रुपया माहवार ऐं मजमूई तौर 36,000 रुपया सालियाने टैक्स ॾियणी पवंदी। 1 लाख रुपयनि जो बिजली बिल भरींदड़ दुकानदार ते माहवार 10,000 रुपया टैक्स लॻंदी। इमरान खान मुल्क के तबाही जी कंधी ते पहुचायो। हिननि ॾुखिया फ़ैसिला करे पाकिस्तान के देवालो ऐं डिफॉल्ट थियण खां बचायो आहे। इमरान हुकूमत 64 सालनि दौरान रिकॉर्ड 20,000 अरब रुपया कर्ज वरितो। अॻूणी हुकूमत जी बारिश सबबि वापारी खसारे में इज़ाफ़ो थियो। इमरान खान ॿुधाए त हुन मईशत में कहिड़ा सुधारा आंदा आहिनि। विचो भरजे हिकु मुल्क सीपे के तबाह करण लाइ इमरान खान के स्पॉन्सर कयो। अॻूणे वज़ीर आज़म ग्वादर बंदरगाह जो बेड़ो गरक करे छॾियो। मुल्की मईशत के तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त जेकर इमरान खान का हुकूमत न वञे हा त अॼु मुल्क जा टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। हुकूमत जो मुदो पूरो करण जे फ़ैसिले में नवाज़ शरीफ शामिल हो। इख़्तिलाफ़ जे जंहिं दुबण में इमरान खान फासायो उन मां निकिरणु सवलो नाहे। मुल्क में इस्तेकाम साफ शफ़ाफ चूंडुनि सां ई मुमकिन आहे। ईंदड़ 6 खां 8 हफ़्तनि में आम चूंडुनि जो ऐलान थी सघे थो। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त माण्हू पैसो ठाहिण लाइ सियासत में ईंदा आहिनि, पर हाणे अवामी शऊर बेदार थी चुको आहे। क़ौम जो उम्मीदूं हाणे PTI सां सलाहियल आहिनि। माण्हुनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि विधी वई त सियासतदान वोट वठी रुगो अयाशी कंदा आहिनि। सियासतदान खे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए बदनाम कयो पियो वञे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद अहमद शाह चयो आहे त पाकिस्तान में 4 भेरा मार्शल लॉ लॻी 3 दरिया विकिरो थिया, केरु पुछण वारो नाहे। सखर बैराज मां लाश मिली रहिया आहिनि। हिकु सियासतदान चयो आहे लाश झेड़े में मारिजी वेलनि जा आहिनि। मूंखे फ़ोन करे ॿुधायो त अहिड़ी ॻाल्हि नाहे। जेको कूड़ ॻाल्हाए उहो सियासतदान ई नाहे। बेइतमादी रिथ जो फ़ैसिलो लंडन में थियो। साॻियो ई नवाज़ शरीफ हुकूमत छॾण जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। मुआशी तौर ते मुल्क जाम थी वियो आहे। बिजली गैस जा बिल फिक्स टैक्स माण्हू न पिया ॾेई सघनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जी वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद। शेख रशीद चयो आहे त चीन, दुबई, कतर ऐं सऊदी हिन भेरे मदद न कई। न ई IMF जो बेल आउट पैकेज आयो। अमरीकी इमदाद जी शर्तुनि ते चीन के सख़्त ख़र्चा आहिनि। 90 ॾींहंनि बदिरां रुगो 45 ॾींहं रहिजी विया आहिनि। फजलुर रहमान ऐं TTP जो फाटा जे ज़म थियण ते हिकु ई मौक़िफ़ आहे। बोर्ड में मदद बदिरां कंपनी जी मशहूरी खे माण्हू ख़राब सम्झनि था।
पंजाब असेंबली इलेक्शन कमीशन के धुर करार ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं अमलो इस्तीफ़ा ॾे सूबाई ऐवान ठहरा मंजूर करे वरितो। इजलास में सेक्रेटरी कानून के ॾिनल इख्तियार वापसि वठी सेक्रेटरी असेंबली के ॾियण जो बिल बि मंज़ूर। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे अहम रिथाउनि बाबति इजलास। वॾे वज़ीर पारां कोरंगी काज़वे पुल जे 31 अगस्त खां डिज़ाइन मुकमल करे 31 अक्टूबर खां पुल जो अॾावती कम शुरू करण जी हिदायत। समुंड जे पाणी ते डीसालिनेशन प्रोजेक्ट तहत इब्राहिम हैदरी ऐं लियारी में प्लांट लॻाइण जी मंजूरी ॾिनी वई। हाले जी ढंढ खां पिपरी ताईं 65 MGD पाणी आणण जो फ़ैसिलो। बलोचिस्तान में बरसातुन ऐं ॿोॾि सबबि जुलाई महीने में फौत थियलनि जो अंग 127 ताईं पहुची वियो। सूबे में बरसातुन सबबि 13,500 घर ढही विया। बिजली जा 140 थंबा किरी पिया। किला सैफुल्ला ऐं लसबेला में बरसातुन जो 30 सालनि जो रिकॉर्ड टुटण बैदि तमामु वॾी तबाही आई। बलोचिस्तान में 100 सैकड़ो वधीक बरसातूं पयूं। ओथल में घर पाणी में लुढ़ी विया। हज़ारे माण्हू अल्लाह तआला खां महरूम थी विया। बलोचिस्तान जे ॿोॾि जो पाणी कंबर जे सारो ढंढ खां ग़ैबी देरो रोड मुसाफ़िर जी क़बर वारे हंध तां तेज़ वहिकरा जारी। झल बक्सी मां आयल ॿोॾि जे पाणी जो रबी पुल खां 0 पॉइंट खां गुज़रंदड़ सारो ढंढ मां थींदे काछ जे इलाइक़े ऐं हमल ढंढ ॾांहुं छोड़ ग़ैबी देरो रोड ॾांहुं वेंदड़ रस्तो पाणी जे घेरे हेठि अचण सबबि इलाइक़े वासियुनि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। इलाइक़े जे केतिरनि ई रहवासियुनि लॾपलाण शुरू करे छॾी। बरसातुनि बैदि सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि मथां वहिकरो 3,11,615 क्यूसिक ऐं हेठां वहिकरो 2,86,085 क्यूसिक रिकॉर्ड। गुडू बैराज में पाणी वहिकरनि में 20,477 क्यूसिक जो इज़ाफ़ो। पाक फौजूं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी। ISPR मूजिब डी वाटनिंग ऐं मुतासिरनि जी महफ़ूज़ हंधि नामुंतक़िली जारी आहे। मुतासिरनि खे तिबी इमदाद ऐं खाद खुराक फराहम कई पई वञे। मुख़्तलिफ़ हंधनि ते मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। गंदावा नसीराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। ISPR मूजिब नौशकी में फाथल माण्हुनि खे कढण जो कमु जारी आहे। गिलगित बल्तिस्तान ऐं सिकंदराबाद वेझो छिप किरण जा इतला मिलिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 6 ॿारनि समेत 11 ॼणा ॿुॾी फौत। कराची जे हाक्स बे वारे इलाइक़े में ट्रटर बीच वटि 4 ॼणा वहिंजण दौरान ॿुॾी विया। ॿुॾी वियल 3 नौजवाननि जा लाश हथ। फौतियुनि जी मामून मोहसिन ऐं नाहिल तौरु सुञाणप। 24 कलाकनि अंदरि हाक्स बे वटि 6 ॼणा ॿुॾी चुका। सुल्तानकोट वेझो 6 वरे जो अब्दुल वहाब अब्दाल शाख जे कप ते रांदि कंदे किरी पियो। खेसि बचाइण जी कोशिश कंदे संदसि 8 वरे जी भेण कजली बि शाख में बि टपो ॾेई छॾियो। ॿिन्ही ॿारनि ॿुॾी दम ॾेई छॾियो। सुल्तानकोट भरिसां ॻोठ मोहम्मद उमर खोसो में पाणी जे तलाउ में वेझण दौरान 2 नीगरियूं 7 वरे जी कंवल ऐं 8 वरे जी ज़रीना खोसो ॿुॾी हयाती विञाई। कशमोर लॻ ॻोठ अता मोहम्मद खोसो वासी नौजवान नूर मोहम्मद लाशारी बेगारी फीडर में ॿुॾी वियो। वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी। मीरो खान वेझो ॻोठ शाह बेग मस्तोई में 5 वरे जो हुसैन मस्तोई घर ॿाहिरां रांदि खेॾण दौरान पाणी जे तलाउ में ॿुॾी हयाती विञाए वेठो। सदमे में मां बेहोश थी वई। बनू भरिसां 4 वरे जो बाड़ो रोहित कुमार रांदि खेॾंदे बनू माइनर में किरी ॿुॾी फौत थी वई। थरड़ी मोहब्बत भरिसां गुल मोहम्मद वाह खे 20 फुट गारो पाणी ॻोठ वलियो खोसो ऐं दरगाह कबूल शाह में पाणी दाख़िल थी वियो। सारियालो बेजारो पाणी हेठि ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत गारो ॿधण में रुधल। दादू पुलिस सां मुक़ाबले में मुबैना फोरू मारिजी वियो। पुलिस मूजिब दड़ो रोड ते पुलिस ऐं ॾोहाट में मुबैना मुक़ाबलो थियो। मुक़ाबले में 1 ॼणो मारिजी वियो। संदसि साथी फरार थी विया। मारिजी वियल फोरू जी सुञाणप न थी। पुलिस मारिजी वियल वटां मोटरसाइकिल ऐं हथियार हथ अचण जी दावा करे छॾी।
जुंग शाही भरसा कारे इल्जामेट नौजवान नारी कतुल गोट अली अहमद जोखियो में सफदर जोखियो गोलियूं हणी पंहिंजी सौट गुलनाज जोखियो खे क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद के इलाके ओल्ड वैदत कॉलोनी की खानगी अस्पताल में नारी फोत, डॉक्टर ते लापरवाही जो इल्जाम, वारसन जो लाश रखी धरणु, डॉक्टर खिलाफ कार्रवाई जो मुतालबो, DHO पारा वाक़े की जांच लाइ कमेटी क़ाइम। लाड़काने में कुछ ॾींहं अॻु मुड़ुस हथां मुबैना तौर क़तल थियल रोज़ीना गोपांग के वारसन ऐं क़ौम परस्त अॻवाननि जी अगड़ा में एहतजाजी मुज़ाहिरो, रोज़ीना गोपांग के क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। कराची में लाडाणू करे वियल कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सीनियर मेंबर नाले वारे सहाफ़ी मुहक़िक़ ऐं तज्ज़िया निगार अख्तर बलोच की जनाज़े नमाज बैद तदफीन। आख़िरी रस्मुनि में सहाफ़िन समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी के नुमाइंदनि की वॾे अंग में शिरकत। पोयरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। सोशल मीडिया वापेदारनि पारां अख्तर बलोच के शानदार लफ़्ज़नि में भेटा पेश। मोहरम मोटी आयो। हजरत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी शहादत वारो महीनो शुरू थींदे ई हर पासे या हुसैन जो सदाऊं बुलंद। शहीद बेनज़ीराबाद में अज़ादारी जो सिलसिलो शुरू। इमाम बारगाह में मजलिस अज़ा, खैरपुर में भी अलम पाकनि जी तैयारी शुरू थी वई। जुडे में कदीमी इमाम बारगाह बाबे अल वाहिद जो अलम पाक बुलंद कयो वियो। मोमिननि में सबील ऐं न्याज़ विरहायो वियो। Tale